अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 9 मार्च आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी। वकीलनि जो हैदराबाद खां कराची ताईं मार्च। वाज़ेह कर ऐलान कैनाल खपई या पाकिस्तान। वकीलनि जो फ़ौज जे सरबराह हाफ़िज़ मुनीर खे चिताओ। इस्लामाबाद ॾांहुं मार्च जो ऐलान। सिंधी अदबी संगत सिंध पारां 14 मार्च खां सिंधु दरिया बचायो जागृता मुहिम हलाइण जो ऐलान। बुलड़ी शाह करीम मां जसाफ जो मरकज़ी नायब सदर उर्स केहर खंभिजी वियो। मीरपुर माथेले में जबरी तौर लापता कयल जीअं सिंध तारीख़ जे मरकज़ी राबता सेक्रेटरी सुहेल कलवड़ जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक जारी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज कया पिया वञनि। सिंधु दरिया मां कैनाल कढण ख़िलाफ़ सिंध जे वकीलनि पिणु एहतिजाजी तहरीक शुरू करे छॾी आहे। सिंधु दरिया ते धाड़े ऐं 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ वकीलनि हैदराबाद खां एहतिजाजी मार्च करे कराची में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। कराची प्रेस क्लब अॻियां वकील बिरादरी तरफ़ां सिंधु दरिया ते धाड़ो नामंसूर जा नारा हंया विया। हैदराबाद मां निकितल वकीलनि जो एहतिजाजी मार्च पुलिस ऐं रेंजर्स जूं रुकावटूं टोड़े कराची प्रेस क्लब पहुतो। कराची पहुचण ते ठटे सिजावल मलीर ऐं कराचीअ जा वकील ऐं मुख़्तलिफ़ ला कॉलेज जा शागिर्द पिणु सिंधु ते धाड़े ख़िलाफ़ एहतिजाज में शरीक थिया। जॾहिं त ज़ुल्फ़कार अली जूनियर सुमेत अवामी तहरीक सुमेत मुख़्तलिफ़ सियासी जमायतनि जे कारकुननि ऐं अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। हैदराबाद बार एसोसिएशन जे सदर अशर मजीद खोखर जी अॻुवाणी में सिंधु ते धाड़े ख़िलाफ़ हैदराबाद खां निकिरंदड़ मार्च कराची जे हदनि में दाख़िल थियो त पुलिस खे न रोकियो, पर वकील सख़्तु नारेबाज़ी कंदे सभु रुकावटूं टोड़े अॻिते वधिया। वकीलनि खे FTC पुल वटि ॿीहर रोकियो वियो, जंहिं दौरान मज़ाहिमत ते रुकावटूं हटायूं वियूं। वकीलनि जो मार्च प्रेस क्लब तरफ़ रवानो थियो, जेको कराची प्रेस क्लब पहुतो ऐं प्रेस क्लब ते PP शहीद भुट्टो जे अॻुवाण ज़ुल्फ़कार जूनियर बि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे हैदराबाद बार एसोसिएशन जे सदर अशर मजीद खोखर चयो त सिंधु दरिया ते कैनालनि जी अॾावत मनसूबो ख़तमु थियण ताईं एहतिजाज जारी रहंदो। ईद बाद वकील इस्लामाबाद ॾांहुं मार्च कंदा। हुन चयो त वकील कैनालनि ऐं 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ तारीख़ी एहतिजाज रिकॉर्ड कराए चुका आहिनि। हीउ एहतिजाज जो सिलसिलो हाणे ख़तमु न थींदो। रमज़ान खां पोइ 26 आइनी तरमीम ऐं सिंधु दरिया ते कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ इस्लामाबाद ताईं मार्च कंदासीं। उन मौक़े ते ख़िताब कंदे ज़ुल्फ़कार अली भुट्टे जूनियर चयो त सिंधु दरिया ते कैनालनि जी अॾावत कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। सिंधु जो पाणी रोकणु किरोड़े माण्हुनि खे मारण जो मनसूबो आहे, जंहिंखे कामयाबु थियणु न ॾींदासीं। हुन चयो त सिंधु ते कैनाल मनसूबे ख़िलाफ़ सिंध में वकील शागिर्द ऐं सियासी धुरियूं सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर हुकूमती धुरियुनि जे कन ते जूं बि नथी सुरे। ज़ुल्फ़कार जूनियर वधीक चयो त 26 आइनी तरमीम खे रद्द कयूं था। वफ़ाक़ खे सिंध जे अवाम जे लाशनि मथां कैनाल ठाहिणा पवंदा, कैनाल असांजे लाशनि ते ठहंदा। PP सिंध जे अवाम सां गॾु वसीलनि जो सौदो करे छॾियो आहे। सिंधु दरिया सिंध जे अवाम जो जियापो आहे। जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत मुतालबनि ते ग़ौर न कयो त मज़ाहिमत थींदी।
पंजाब में नवनि कैनालनि जी तमीर सां सिंध तबाह थी वेंदी, सिंध जो हारी ऐं मज़दूर बि तबाह थी वेंदो। उन मौक़े ते नामियारे वकील अॻवान सजाद चांडीअ चयो त सिंध जे माण्हुनि कैनालनि खे रद्द कयो आहे ऐं हाणे इस्टेब्लिशमेंट खे अखियूं खोलणियूं पवंदियूं। सिंध जे माण्हुनि MRD वन यूनिट जे ख़ात्मे समेत केतिरियूं ई तहरीकूं हलायूं। अॼु जॾहिं सिंध वासियुनि खे दीवार सां लॻाइण जी कोशिशि थी रही आहे त सिंध वासी वरी रोडनि ते आहिनि। ऐं सिंधियुनि जे पाणीअ मथां धारे वारो जेको केस आहे अॼु जी ॻाल्हि कोन्हे का। पाकिस्तान जे वजूद में अचण खां पहिरियां इहे धारा लॻंदा रहिया जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हूंदी हुई। तव्हांखे ख़बर आहे त अंग्रेज़नि जे दौरे हुकुमरानीअ में बि कमीशन जुड़िया हुआ, जीअं कमीशन वेही सिंध ऐं पंजाब जे विच में पाणीअ जे मामले ते जेके तज़ाद हुआ उन्हनि जा फ़ैसिला थिया हुआ ऐं उन्हनि फ़ैसिलनि में उन्हनि रिपोर्टुनि में इहा ॻाल्हि पधरी थी पई हुई त पंजाब जेको आहे उहो सिंध जे पाणीअ मथां धारो पियो लॻाए ऐं उन्हनि खे मना कयो वियो हुयो। ऐं दुनिया जो आलमी तौर ते मञियल हिकिड़ो उसूल आहे त हर दरिया जेको वहिकिरो आहे उनजा ॿ हिसा थियनि था, हिकिड़ो पुछड़ी वारो आबादगार आहे, ॿियो शुरूआत वारो अपर रिपेरियन ऐं लोअर रिपेरियन। तंहिंजे करे शुरूआत वारे आबादगार खे या शुरूआत वारी आबादीअ खे इहो इख़्तियार किथे बि हासिलु कोन्हे जो कोई आबादी जेके पुछड़ीअ ते रहण वारा माण्हू आहिनि उन्हनि खां उन्हनि जो पाणी खसे छॾे उन्हनि जी सलाह मशवरे खां सवाइ। पर बदकिस्मतीअ सां ताक़त जे ज़ोर ते पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ हितां जी रियासत ते इक़्तिदार ते कब्ज़ो करे वेठल दुरियूं इस्टेब्लिशमेंट उन्हनि हमेशह इहो सिलसिलो जारी रखियो आहे। ऐं पाकिस्तान जे वजूद में अचण खां पोइ कुल हिन महिल ताईं 76 सालनि जी पाकिस्तान जी तारीख़ में सिंध ऐं पंजाब जे विच में जेको पाणी जो तज़ाद आहे उन मसइले जे हल करण जे लाइ 5 कमीशन जुड़ी चुका हुआ। आख़िरी कमीशन जनरल परवेज़ मुशर्रफ जे ऐलान कयो हो त कालाबाग डैम ठाहिण वञा पियो ऐं जॾहिं सिंधी क़ौम मुज़ाहिमत कई त उन पे मजबूरन हिकिड़ो कमीशन NG अब्बासी कमीशन 1 मैन कमीशन ठाहियो। उन कमीशन जी रिपोर्ट मूजिबि असांजे हिन दरियाई सिलसिले में एतिरो पाणी मौजूद ई कोन्हे जो वधीक पाणी खयो वञे। 1991 वारे ठाह मूजिबि जेको पाणी जो हिसो सिंध खे मिलणु खपे 48.6 एकड़ फुट, उहो बि कोन थो मिले पाणी असांखे। 10 मिलियन एकड़ फुट पाणी हिननि खे हेठि कोटली में डाउन स्ट्रीम में छॾिणो आहे। जे नथा छॾनि त असांजो डेल्टा तबाह थी वियो आहे। असांजा हज़ारे लखे एकड़ ज़मीन जेको आहे सो समुंड गड़काए छॾी आहे। ठट्टो ज़िलो तबाह थी वियो आहे, जाती तबाह थी वियो आहे, हेॾा तव्हांजो कराची तबाह थी वियो आहे। सेनेट जी स्टैंडिंग कमेटी जी ख़ुदि रिपोर्ट आहे, जेका रियासत आहे उन रियासत जूं पंहिंजूं रिपोर्टूं इहो ॿुधाइनि पियूं त जेकॾहिं दरिया जे डेल्टा में पाणी समुंड छोड़ न कयो वियो सिंधु दरिया जो कोटली खां हेठि त 2060 ताईं कराची शहर जाग्राफी तौर ते मौजूद ई कोन ईंदो। 2050 ताईं तव्हांजो ठटो तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। सो इहा असां सम्झूं था केनाल जोड़ण दरअसल सिंधी क़ौम जे लाइ डेथ वारंट ते सही करणु आहे। ऐं बदकिस्मती आहे त सिंध मां जेको चूंडियल पार्टी आहे उनजे इक़्तिदार जी जेका लालच आहे उन्हनि खे एॾो बेशरम ऐं बेहया करे छॾियो आहे जो माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो फ़ैसिलो अखियूं बंदि करे था छॾनि। आसिफ ज़रदारी साहिब उते सही कई आहे, अप्रूवल कयो थी त केनाल ठहणु खपनि ऐं हिते वरी पीपल्स पार्टी जा दोस्त रुगो मीडिया ते बयान ॾियण में जारी पिया कनि त असां इख़्तिलाफ़ था कयूं। जेकॾहिं पीपल्स पार्टी हिन मामले में संजीदा न थी त उहो ॾींहुं परे कोन जो पीपल्स पार्टी जा माण्हू रोड ते हली कोन सघंदा। तव्हांजे इल्म में आहे त जेकॾहिं पाणी खसिजी वियो त हीअ माना असां क़तल पिया थियूं। इहा सिंधी क़ौम जी हिकिड़ी नस्ल कशी आहे जेका कनि पिया। ऐं 6वीं तरमीम खां पोइ सभिनि खां वधीक जेको मुतासिर थियल सूबो आहे उहो सिंध आहे। मिसाल तौरु पाकिस्तान जे कंहिं बि सूबे में आईनी अदालत कोन जुड़ी सघी आहे। सिंध बलोचिस्तान खां पोइ वाहिद सूबो आहे जिते इंसानी हक़नि जी तमामु घणी भनकड़ी जी शिकायत आहे, जिते माण्हू भंबे गुम कया था वञनि, जिते माण्हुनि जा चिचलर लाश था मिलनि। तव्हांखे को बि अहिड़ो ॾींहुं ख़ाली कोन्हे जॾहिं बारदानो आहे उनजी विरासत ते बि थिए थी पई अक़रबा परवरी। जॾहिं ॿोॾि मुतासिरनि जे लाइ अचनि था ॿाहिरां खां इमदाद थी अचे उहा बि पंहिंजी मनपसंदि इदारनि खे थी मिले। इस्पतालनि जा जेके फंड था अचनि उहे गड़काए था वञनि, स्कूलनि जा जेके फंड था अचनि उहे गड़काए था वञनि। उनजे ख़िलाफ़ अदालतूं वाहिद प्लेटफॉर्म सिंधी क़ौम वटि अदालतुनि जो दर खड़काईंदा हुआ त उन्हनि खे उतां को इंसाफ़ मिलंदो। हिननि उहो दरवाज़ो बि बंदि करे छॾियो आहे। ऐं सवाइ सॼे पाकिस्तान जे हिकिड़े सूबे सिंध में आईनी अदालत जोड़ी वई आहे, जॾहिं त पंजाब में बि कोन्हे, बलूचिस्तान में बि कोन्हे, KPK में बि कोन्हे। असीं सम्झूं था ही सिंधी क़ौम खे दॿाए हीसाए ऐं माराइण जी साज़िश आहे जंहिंमें असांजो जेको रूलिंग एलीट आहे उहो शामिल आहे। उहो ओतिरो ई असांजो ॾोही आहे जेतिरो एस्टेब्लिशमेंट में वेठल जेके दुनिया आहिनि। KB लगारीअ ख़िताब कंदे चयो त हैदराबाद में वकीलनि जे एहतजाज वक़्तु असां चयो हो त घरू वज़ीर खे अना ख़तमु करणी पवंदी। वकीलनि खे बार खां कढी रोडनि ते आंदो वियो आहे ऐं जॾहिं वकील रोडनि ते ईंदा आहिनि त पोइ इनकलाब ईंदो आहे। इन एहतजाज में ज़ुल्फ़कार अली भुट्टो लॉ कॉलेज जे एहतजाज कंदड़नि, शागिर्दनि ऐं सिंधु इंडस लॉयर फोरम जे एहतजाज कंदड़ वकीलनि पिणु शमूलियत कई।
उन मौक़े ते अवामी तहरीक जे सदर वसंत थरी चयो त समूरी सिंध जो अवाम तकरारी कैनालनि खे रद्द करे चुको आहे। सिंधु दरिया ते कैनालनि ख़िलाफ़ कराची में वकीलनि जे एहतिजाज जी भरपूर हिमायत करियूं था। वकील अॻवाननि वधीक चयो त इहो वाज़े ॿुधाइणु चाहियूं था त 26 आइनी तरमीम ज़रिए अव्हां पंहिंजा नाजाइज़ कम वठणु बंदि कयो। सिंध जी लखें एकड़ ज़मीन फ़ौज खे ॾियणु मतिलबु सिंध ते कब्ज़ो करणु आहे। फ़ौजी सरबराह हाफ़िज़ मुनीर खे इहो चेताव ॾियूं था त जेकॾहिं पाकिस्तान खे बचाइणु चाहे थो त सिंधियुनि जो जियापो खसणु बंदि कयो वञे, न त असीं सभु इस्लामाबाद तरफ़ रुख़ कंदासीं। ठरी मीरवाह में नियाणियुनि ऐं ॿारड़नि फ़िज़ा सदा सफ़िया हाजन ऐं बेनज़ीर आज़ाद जी अॻुवाणी में सिंधु दरिया ते गैर क़ानूनी कैनालनि जी अॾावत ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। जेकॾहिं सिंधु दरिया मां कैनाल कढिया विया त पोइ सिंध बंजर बणिजी वेंदी। सिंधी अदबी संगत सिंध पारां 14 मार्च खां सिंधु दरिया बचायो जागृता मुहिम हलाइण जो ऐलान कयो वियो आहे। सिंधी अदबी संगत सिंध जे सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी चयो आहे त सिंधी अदबी संगत जे मरकज़ी उहिदेदारनि ज़िले राब्ता सेक्रेटरियुनि सां सलाह मशवरे खां पोइ इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त सिंधी अदबी संगत सिंध 14 मार्च जे ॾींहं खां सॼी सिंध में दरिया बचायो जागृता मुहिम हलाईंदी। हुन चयो त 14 मार्च खे सॼी दुनिया में दरियाउनि जो आलमी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे। उन करे सिंधी अदबी संगत सिंध इहो फ़ैसिलो कयो आहे त सिंधी अदबी संघ जूं शाख़ूं 14 मार्च खां 21 मार्च ताईं सॼी सिंध में जागृता जो हफ़्तो करे मल्हाईंदियूं। संगत जा कारकुन सिंधी अदबी संगत सिंध पारां जारी कयल यादाश्त नामो खणी पंहिंजे शहरनि इलाइक़नि में शहरियुनि वापारियुनि साफ़ियुनि वकीलनि शागिर्द तनज़ीमुनि जे अॻुवाणनि सियासी कारकुननि मकानी तोड़े कानून साज़ी असेंबली जे चूंडियल नुमाइंदनि औरत तनज़ीमनि उस्तादनि अदीबनि दानिश्वरनि समाजी कारकुननि समेत ज़िंदगी जे हर शोबे सां लाॻापियल माण्हुनि सां मुलाक़ात करे यादाश्तनामो पेश कंदा ऐं खेनि पंहिंजनि सरगर्मियुनि जी दावत ॾींदा। 14 मार्च जी इफ़्तिताही तक़रीब जी शुरूआत वारे ॾींहुं संघ जा मेंबर पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में पाणी जे ज़ख़ीरनि जेके सिंधु दरिया जे वेझो आहिनि उहे उते रैली जी सूरत में पहुची दरिया सां मुहबत जो इज़हार कंदा ऐं गुलनि जूं भेटाऊं पेश कंदा। जॾहिं त जागृता रैलियूं पिणु कढियूं वेंदियूं। 15 खां 21 मार्च ताईं जागृता हफ़्तो मल्हायो वेंदो, जंहिंमें गॾिजाणियूं पाणी माहिरनि जा लेक्चर मुनक़िद थींदा। शहरनि ॻोठनि में सिंधु दरिया बचायो कचहरियूं रखियूं वेंदियूं। हुन वधीक चयो त सिंध जे सुञाण धुरियुनि खे उन्हनि सरगर्मियुनि में शामिल थियण जी दावत ॾिजे थी। हैदराबाद में सिंध यूनाइटेड पार्टी लेडीज़ विंग पारां कैनालनि ख़िलाफ़ ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते हुमैरा आरिसर, आसमा शाह, एडवोकेट अम्बरीन, एडवोकेट फ़रहीन ऐं ॿियनि चयो त पंजाब ऐं वफ़ाक़ जो सिंध सां रवैयो दुश्मनी वारो आहे। कैनाल ठाहे गैर क़ानूनी तौरु सिंध जो पाणी खंयो पियो वञे। सिंध में अॻु में ई पाणी जी खोट आहे। इरसा ऐं करप्ट सिंध जा हुक्मरान सिंध जे पाणी ते धाड़ो हणाइण में सहूलियतकार बणियल आहिनि। सिंध जा हारी पिणु चोलिस्तान में 6 कैनालनि लाइ पाणी जी दस्तियाबी सर्टिफिकेट ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट पहुची विया। दाख़िल दरख़्वास्त में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट जी 2017 जे फ़ैसिले ते अमल कयो वञे त सिंध मां इरसा में वफ़ाक़ी मेंबर मुक़ररु कयो वञे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त जेसिताईं सिंध मां इरसा जो वफ़ाक़ी मेंबर मुक़ररु नथो कयो वञे तेसिताईं इरसा जो क़याम गैर क़ानूनी आहे। दरख़्वास्त में इहो मौक़िफ़ पिणु इख़्तियार कयो वियो त हीउ इदारो चोलिस्तान ऐं थल कैनाल फ़ेज़ 2 लाइ पाणी जी दस्तियाबी जा सर्टिफिकेट जारी नथो करे सघे। बुलड़ी शाह करीमा जसाफ़ जे मरकज़ी नाइब सदर उर्स कहरी खे जबरी तौरु खंभे लापता कयो वियो आहे। कारे रंग जी कार ऐं पुलिस मोबाइल में सवार अहलकार बुलड़ी शाह करीम शहर में हाजी यार मोहम्मद केहर जी मशहूर बेकरी ते चढ़ाई करे मिरपुर बठोरे वासी
जसाफ़ रियाज़ चांडियो ग्रुप जे मरकज़ी नायब सदर मोहम्मद उर्स केहर खे जबरी तौर खंभे खणी विया। जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो जीए सिंध मुहाज़ जसाफ़ जे मरकज़ी अॻवान उर्स केहर खे खंभे गुम करण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे चयो आहे त उर्स केहर पुरमन सियासी वर्कर आहे। सिंध ऐं सिंधियत जी बका जे लाइ ऐं सिंधु दरिया मथां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ जीअं जदोजहद तेज़ थी रही आहे, हर शौरवंद उन जदोजहद में शामिल थियल आहे त सरकार क़ौमी कारकुननि खे खंभण ऐं उन्हनि जे मथां केस दाख़िल करण जो सिलसिलो शुरू करे छॾियो आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। जसकम आरिसर जे सरबराह असलम ख़ैरपुरी चयो आहे त जसाफ़ जीए सिंध मुहाज़ जे कारकुन उर्स केहर जो खंभजणु जबर जी इंतिहा आहे, खेसि जल्द आज़ादु कयो वञे। जीए सिंध मुहाज़ जे कारकुन उर्स केहर खे खंभण जी मज़मत करियूं था। पुरमन सियासी कारकुननि खे खंभण जो अमल बंदि कयो वञे। जेकॾहिं इहो अमल बंदि न कयो वियो त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। खंभे गुम कयल जीए सिंध तहरीक जे मरकज़ी राब्ता सेक्रेटरी सुहेल कलवड़ समेत खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ मीरपुर माथेले में प्रेस क्लब अॻियां पैदल मार्च करे मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज में जीए सिंध तहरीक जे चेयरमैन सूर्या सिंधी, अनवर बुर्धी, बागी राजपर, जसकम आरिसर जे मरकज़ी अॻवान वहीद सिंधी, खंभे गुम कयल सुहेल कलवड़ जी अमड़ घरवारी मासूम पुट, जसकम जे ज़िले सदर फ़कीर रमज़ान कलवड़ ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे जीए सिंध तहरीक जे अॻवान सूर्या सिंधी चयो त तहरीक जो मरकज़ी राब्ता सेक्रेटरी गुम आहे, हुनजी सिंध हाई कोर्ट में पिटीशन बि दाख़िल आहे ऐं मुसलसिल रोज़ानो जे बुनियाद ते मीरपुर माथेले में इतिहास थिए, पर इंतिज़ामिया जे कननि ते चूड़ कान थी तुरे। सुहेल कलवड़ जो जेकॾहिं को ॾोह आहे तव्हांजो पंहिंजो कानून चवे थो त जेकॾहिं कंहिं माण्हू ते का चार्जशीट आहे, वो माण्हू कंहिं ॾोह में मुलविस आहे त हुनखे 24 कलाकनि जे अंदरि मैजिस्ट्रेट जे साम्हूं पेश करिणो हूंदो आहे। पर हिते तव्हां पंहिंजे ई कानून जी लताड़ कढे माण्हुनि खे खंभे गुम करे छॾियो था। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी कोर्टुनि खे बि तव्हांखे भरोसो न आहे त पोइ हिन कोर्टुनि खे ताला हणी छॾियो। सिविल कोर्ट, सेशन कोर्ट, हाई कोर्ट, सुप्रीम कोर्ट खे ताला हणी छॾियो, पोइ तव्हांजो पासो झंग जो कानून हलायो। असीं चऊं था त सुहेल कलवड़ सिंध जो हिलावली पुटु आहे ऐं हुनजो ॾोह इहो आहे त हुन वतन सां धरती सां इश्क कयो आहे, हुन पंहिंजे दरिया जे लाइ आवाज़ उथारियो आहे। ही कुझु ॾींहंनि खां सॼी सिंध में ॿीहर मुनज़म तरीक़े सां ऑपरेशन शुरू कयो आहे। मीरपुर बटोरे मां 4 क़ौमी कारकुन सिंधीअ जे अंदरि खया विया आहिनि। जुबेर शाह, नवीद चांडियो, तोहीद निगारी ऐं अॼु उर्स केहर खे खणी विया आहिनि। बाबा ही को क्रिमिनल लाइन, ही धाड़ेल लाइन, ही जेकॾहिं ॾोहारी हुजनि त तव्हांखे दुकान ते घर में छो मिलनि। आउं मीरपुर माथेले जी अवाम खे चवां थो त पंहिंजे सजणनि जो क़दुरु कयो, पंहिंजे वतन जे पुटनि जो क़दुरु कंदो त सिंध बचंदी, न त सिंध तबाही बर्बाद थींदी। काल्ह सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। वुमेन एक्शन फोरम हैदराबाद पारां औरतुनि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध म्यूज़ियम हैदराबाद जे खाना बदोश कैफ़े जे अङण ते औरत आज़ादी मार्च तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें औरतुनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब जी शुरूआति नामियारी शाइरा रुख़साना प्रीत जी औरतुनि जे जदोजहद बाबति लिखियल शाइरी सरतियूं ज़िंदाबाद धरतियूं ज़िंदाबाद सां कई वई। तक़रीब में शरीक औरतुनि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ, जिन ते औरतुनि जे हक़नि समेत औरतुनि मथां थींदड़ ज़ुल्म, तशदुद ऐं क़त्लाम बाबति नारा लिखियल हुआ। औरतुनि मेणबतियूं ॿारे सिंध औरतुनि खे ख़िराज तहसीन पिणु पेश कयो। तक़रीब में अमर सिंधु, हसीन मुसरत,
रुखसाना प्रीत, रिहाना नज़ीर, ज़किया एजाज, फ़रहीन मुग़ल, डॉक्टर बख्तावर जाम, पुष्पा कुमारी, कृष्णा कोल्ही, नसीम जलबाणी, गुलबदन जावेद मिर्ज़ा, नायाब सरकश, ख़ालदा मुनीर, मारवी एवान समेत वॾे अंग में औरतुनि शिरकत कई। जॾहिं त प्रोफेसर इमदाद चांडियो, सलेमान जी अबड़ो, वहाब पंद्राणी, कमर राजपर, प्रोफेसर अब्दुल मजीद चांडियो ऐं ॿिया यकजहती तौरु शरीक थिया। तक़रीब खे ख़िताब कंदे औरत अॻवाननि चयो त सिंध में 2 महीननि अंदरि 4 औरतुनि जा चिचरियल लाश मिलिया आहिनि। वेफ़ औरतुनि मथां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ गुज़िरियल 15 सालनि खां जदोजहद जे मैदान में आहे। फ़ातिमा फुरड़ो समेत औरतुनि ऐं ॿारड़ियुनि जे हर केस में कराची खां कश्मीर ताईं जदोजहद कई आहे। हुननि चयो त सिंध में हिंदू नियाणियुनि जा ज़ोरीअ मज़हब तब्दील कराए निंढी जमार में शादियूं करायूं वञनि पियूं। उन्हनि नियाणियुनि खे माइटनि सां मिलण बि नथो ॾिनो वञे। हुननि चयो त औरतुनि मथां थींदड़ ज़ुल्म ऐं तशदुद जे वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। सिंध अंदरि औरतुनि ऐं ॿारड़नि जे हक़नि जे लाइ जोड़ियल क़ानूननि ते अमल नथो थिए। उन करे मुलविस जवाबदार क़ानून जी पकड़ खां आजा आहिनि। पुलिस ऐं लाॻापियल इदारा पंहिंजी ज़िम्मेवारी नथा निभाइनि। हुननि चयो त सिंधु दरिया मां केनाल कढणु ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में ज़मीनूं सरमाएदारनि जे हवाले करण वारनि मनसूबनि खे रद्द कयूं था। सिंधु दरिया मां केनाल कढण ऐं ज़मीनूं नीलाम करण सां सभ खां वधीक औरतूं मुतासिर थींदियूं। सिंध जूं औरतूं केनालनि ख़िलाफ़ जदोजहद में आहिनि। पंगरियो भरिसां शागिर्दियाणीअ जे अगवा ख़िलाफ़ वारसनि जो बदीन में एहतिजाज। ॻोठ हयात ख़ासकेली मां 1 महीनो अॻु 15 सालनि जी शुमैला मल्लाह अगवा थी, जंहिं ख़िलाफ़ वारसनि अमीन मल्लाह, ज़ीनत मल्लाह ऐं ॿिनि जी अॻवाणी में बदीन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन्हनि एहतिजाज कंदे चयो त संदसि ॻोठ जे बुलेदी बिरादरी जे बासरनि नियाणी खे अगवा कयो आहे। जवाबदारनि ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर पुलिस को बि क़दम खणण लाइ तयारु नाहे। हुननि मुतालबो कयो त असांजी नियाणी खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। ठुल जा मग़वी अञा ताईं बाज़ियाब थी न सघिया, जॾहिं त शागिर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। पुलिस सुई गैस जे सब इंजीनियर अब्दुल क़यूम, ज़ाहिद अली अबड़ो, अहलकार असगर नूनारी खे बाज़ियाब न कराए सघी। जॾहिं त मुछूअ गैंग पारां औरत मास्तरियाणियुनि खे अगवा कोशिश वाक़े बाद इलाइक़े में ख़ौफ़ छायल आहे। स्कूल बि बंदि थी वियो आहे। शागिर्दनि एहतिजाज रिकॉर्ड करायो। शागिर्दनि मुतालबो कयो त मास्तरियाणियुनि खे अगवा करण जी कोशिश कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। मेहड़ में 4 महीना अॻु क़तल थियल नौजवान सुहेल चांडियो जा कातिल गिरफ़्तार अञा ताईं नाहिनि थी सघिया। क़तल केस में नामज़द जवाबदार अमजद चांडियो, असलम महेसर ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त नौजवान सुहेल खे सरेआम जवाबदारनि गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस बर वक़्तु 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। बाद में रिश्वत एवज़ खेनि आज़ादु कयो वियो। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। पने आकिल जी मिरहाण कॉलोनी मां अगवा थियल नीगर आबिद पठाण अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो, जॾहिं त पने आकिल में एहतिजाजी तहरीक पिणु हलाई पई वञे। सियासी समाजी अॻवान सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन बावजूदि नीगर जी बाज़ियाबी लाइ के बि क़दम नाहिनि खंया विया। मिरपुर ख़ासि पुलिस उमरकोट वासी डॉक्टर शाहनवाज़ कुंभार जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम नाहिनि खंया, जॾहिं त डॉक्टर शाहनवाज़ खे कूड़े मुक़ाबले में मारण बाद वटांइस गैर क़ानूनी पिस्टल ऐं गोलियूं हथ अचण वारे केस खे अदालत कूड़ो करार ॾेई ख़तमु करे चुकी आहे। अदालत जे हुकम ते सिंधड़ी थाणे जे अॻूणे SHO न्याज़ खोसे ख़िलाफ़ पिणु साॻियो ई केस दाख़िल थी चुको आहे, जॾहिं त FIR में इहो पिणु ॼाणायो वियो आहे त सिंधड़ी जे अॻूणे SHO डॉक्टर शाहनवाज़ ते जेको हथियार रखण वारो केस दाख़िल कयो हो, उन केस जो जांच ऑफिसर DSP असलम जाकिराणी पिणु पंहिंजी जांच में कूड़ो करार ॾेई चुको आहे। डॉक्टर शाहनवाज़ जा कातिल अञा ताईं गिरफ़्तार थी नाहिनि सघिया।
नवरी पीर सरहंदी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अॻूणो DIG पिणु रूपोश बणियल आहे, जंहिंजी गिरफ़्तारी जे लाइ बि के क़दम न पिया खंया वञनि। टंडे बाग़े सां वास्तो रखंदड़ नामियारे लेखक ऐं सहाफ़ी अनवर अब्बासी खे पुलिस टंडे बाग़े मां खंभे वई। पुलिस खंभण खां पोइ अनवर अब्बासी जी गिरफ़्तारी इस्लाम कोट जे थाणे ते ज़ाहिर कई। चयो पियो वञे त अनवर अब्बासी ग़रीब मिसकिननि जी मदद कंदो हो, जंहिं तां बासर वॾेरे खेसि गिरफ़्तार करायो आहे। जॾहिं त अनवर अब्बासी खे 8 महीना अॻु थर में थियल हिकु चोरी जे केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि ऐं सहाफ़ियुनि पारां अनवर अब्बासीअ जी गिरफ़्तारी जी मज़मत कंदे मुतालबो कयो वियो आहे त सीनियर सहाफ़ी खे हिकदमि आज़ादु करे SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। मोरे में कॉलेज ऑफ एजुकेशन वुमेन जे शागिर्दियाणियुनि प्रिंसिपाल जी बदिली ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। शागिर्दियाणियुनि सर गुलमोहम्मद किरियो जे हक़ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते शागिर्दियाणियुनि मुतालबो कयो त फ़ौरी तौरु नोटिस वठी अॻूणे प्रिंसिपाल खे ॿीहर मुक़ररु कयो वञे। ख़ैरपुर में सुई गैस जी बदतरीन लोड शेडिंग शहरियुनि खे परेशान करे छॾियो। रमज़ान में सहरी ऐं इफ़्तारी दौरान गैस बंदि थियण सबबि रोज़ेदार परेशानियुनि में मुब्तला थियण लॻा। जॾहिं त शहरियुनि चयो आहे त जेकॾहिं गैस जी अणाइलनियल लोड शेडिंग ख़तमु न कई वई त एहतिजाजी तहरीक हलाईंदासीं। कंडियारो पुलिस जे ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो सैयद ऐं महर बिरादरी जे माण्हुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त पुलिस बिना जवाज़ जे घर ते छापो हणी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कयो आहे। पुलिस मुबैना तौरु 10 लख रुपया, 20 तोला सोन ऐं मोबाइल फ़ोन बि खणी वई आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त रक़म वापसि कराए पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन